अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो चैनल सिंधी स्पीचिस बाय माजिद मेहरी। अॼु हिकु नई तकरीर सां तव्हां सां गॾु आहियूं। स्पीच जो टॉपिक रबिउल अव्वल जी मुनासिबत सां आहे, जेको आहे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अचो तकरीर तरफ़ हलूं। सदर महफ़िल, मोअज़्ज़िज़ महिमान, उस्ताद साहिबो ऐं हमसफ़र शागिर्द साथियो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। जनाब सदर, अॼोकी तकरीब में मुंहिंजी तकरीर जो रखियल उनवान आहे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जनाब सदर, आउं पंहिंजी तकरीर जो आगाज़ हिन बैत सां कंदुसि। मदीने जूं गलियूं चुमा बिस्मिल्लाह चई, रखी आस दिलि में वञा बिस्मिल्लाह चई, पसां रोज़ो अखियुनि सां रसूलिल्लाह संदो, भरे आबे ज़मज़म पिया बिस्मिल्लाह चई। मदीने जूं गलियूं चुमा बिस्मिल्लाह चई, मदीने जूं गलियूं चुमा बिस्मिल्लाह चई। जनाब सदर, असांजे प्यारे हबीब सैयदुल मुरसलीन, ख़ातमुन नबीन, शफ़ीउल मुज़नबीन, अनीसुल गरीबीन, रहमतुल लिल आलमीन हज़रत मोहम्मद रसूलिल्लाह जी विलायत खां पहिरीं अरबुस्तान जी सॼी ज़रज़मीन इंसानियत खां आरी हुई ऐं मथसि हैवानियत हावी हुई। जहालत जो जहान हो, बुतनि जी बस्ती हुई, न्याणनि लाइ निभाग ऐं वॾे अज़ाब वारी धरती हुई, वॾे अज़ाब वारी धरती हुई। जनाब सदर, जॾहिं हुज़ूर पुरनूर मोहम्मद रसूलिल्लाह जी रबिउल अव्वल में विलादत बासादत थी त मक्को मुनवर थी पियो, अरबुस्तान उजरी पियो ऐं इंसानियत निखरी पई। उन करे शाइरीअ जे बादशाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमायो त जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, खावंद ख़ासि खलके मोहम्मद मुकाई, कलमूं तंहिं करीम ते चिटो चयाई, इना होलक वांत महबूबी ईअं उताई, ॾिखी ॾिनाई ॿई सराहूं सैयद खे, ॿई सराहूं सैयद खे। जनाब सदर, प्यारे हबीब यतीमनि जे यार, ग़रीबनि जे गमख्वार, हेणनि जे हमरा हज़रत मोहम्मद रसूलिल्लाह जी शख़्सियत इंसाननि लाइ मिसाली ऐं आला दर्जे जी रही आहे, जेका क़यामत ताईं रहंदी। छो त मदीने जे मीर जो हर लफ़्ज़ मोती बराबरि ऐं हर अमल सोन बराबरि हो। संदसि किरदार में कुर्ब, गुफ़्तार में गुलज़ारी भरियल हुई। उहो दुश्मननि लाइ बि दुआगू हो त हिंदुनि लाइ बि हिदायत घुरंदो हो, हिंदुनि लाइ बि हिदायत घुरंदो हो। जनाब सदर, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सादिक, सच्चार, अमानतदार, अमीन, आलिम, उस्ताद, पैगंबर, रसूलिल्लाह, रहबर इंसानियत, रसूलनि जा सरदार, नबियुनि जा महिंदार ऐं हिकु बावकार ऐं शानदार शख़्सियत हुआ। जहान मां जहालत या बुनियाद पटे, इल्म जूं रोशनियूं पखेड़े, पंहिंजे किरदार सां दोज़ख जहिड़े जहान खे जन्नत में बदिलाए छॾियो। तंहिं करे कंहिं शाइर चयो आहे त हुस्न यूसुफ को देख कर वहाँ कटी थी उंगलियाँ, खुद चांद कट गया यहाँ उंगली रसूल को देख कर, खुद चांद कट गया यहाँ उंगली रसूल को देख कर। जनाब सदर, अल्लाह जी इबादत करण, वाहिद जी वॾाई बयान करण, रोज़ा रखण, ज़कात ॾियण, सच ॻाल्हाइण, महिनत ऐं मुशक़त करण, हक़ हिलाल कमाइण, इल्मु पिराइण ऐं अमल करे ॾेखारण जहिड़ियूं ख़ुशबूदार ख़ूबियूं मोहम्मद मिठे जी ज़ात में समायल हुयूं। तंहिं करे हू इंसानियत लाइ मिसाल हुआ, तंहिं करे हू इंसानियत लाइ मिसाल हुआ। आख़िर में हिन शेर सां तकरीर ख़त्म कंदुसि। मेरे हाथों और होंठों से खुशबू नहीं जाती, मेरे हाथों और होंठों से खुशबू नहीं जाती, मैंने इसमें मोहम्मद को लिखा बहुत और चुमा बहुत, मैंने इसमें मोहम्मद को लिखा बहुत और चुमा बहुत। खुदाफ़िज़ दोस्तों, जेकर तव्हांखे वीडियो पसंदि आई त वीडियो खे लाइक करणु, कमेंट करणु ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो चैनल सिंधी स्पीचिस बाय माजिद मेहरी। ऐं नेक्स्ट वीडियो लाइ टॉपिक पिणु सजेस्ट कजो। वॾी महिरबानी। थैंक यू।